सिंध जो सैयदा गरीबा अल्लाह जे कुदरत जो निज़ाम सैयदो गरीबा न्याणन जो औलादा पुटड़े जो औलाद न हुयो ॾाढी मेहनत कई मगर ॾिसो पिया त हलाल जी मेहनत कमाइण वारो वीचारो बस बचन जो गुज़रणो कंदो आहे न्याणन जो पारो मथो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं वक़्त में न्याणन जे पार जी कंहिं पंहिंजे दोस्त सां ॻाल्हि कई मुंहिंजे न्याणन जो पार हाल ग़रीबी आहे उन ॾस ॾिनो सुहिणा ओ सुहिणा ताज़ो हिंद मां आयो हाँ सिंध पहुतो हाँ हिंद में ओ जवान ॾिसी आयो हाँ दस मां थो ॾे बस रुगी वञण जी देरा सवाल न कजा नालो ख्वाजा निज़ामुद्दीन मुईनुद्दीन उन सुणे ख्वाजा निज़ामुद्दीन जे दरबार ते वञ जा सवाल ख्वाजा मुईनुद्दीन जे दरबार ते वञ जा निज़ामुद्दीन जे दरबार ते वञ जा नंगर हलंदो हूंदो सवाल न कजा जॾहिं मालिक पुछनी तॾहिं जवाब ॾिजा सिंध मां पंधड़ो कंदो ख्वाजा मुईनुद्दीन या ख्वाजा निज़ामुद्दीन नालो हींअर ज़हन मां अचानक निकिरी वियो आहे ॿिन्ही अल्लाह जे वलीयनि मां को अल्लाह जो कामिल वली आहे उन जे दरबार में पहुतो जीअं पहुतो ॾिठई अल्हम्दुलिल्लाह नंगर न्याज़ हली रहिया आहिनि यादि रखी छॾ मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी इहा पहिरीं निशानी आहे त नंगर बंदि कोन थींदो आहे पहली निशानी मुस्तफा करीम जे गुलाम जी खास करे सैयद सादात जी नंगर बंद गाला नंगर बंद मु जड़े मौलवी जे मदरसे में अच भले जे माल दीदे चाहड़ी भी मिलंदई माल दीदे त सलाम दुआ भी थी गई न त फतवा मोट अगे ठहल होदी पर जेके औलिया अल्लाह न तो खा जात पुछा न तो खां माल पुछो जेडी मल भी दुआ अल्लाह वारन जो नगर मिलंदो आहे जेको भी दुआ तंहिंखे गंज मिलंदो आहे ॻाल्हि खे खुटाया मंज़िल तय करणी आहे ख्वाजा जे दरबार में पहुतो मालूमात करे वञी पहुतो ॾिठई अल्हम्दुलिल्लाह बेतहाशा नंगर हली रहियो आहे ॻाल्हि पर ख्वाजा निज़ामुद्दीन हाणे ज़हन में अची रहियो आहे त ख्वाजा निज़ामुद्दीन घणो करे मुंहिंजे ज़हन में नालो पियो अचे न त ख्वाजा मुईनुद्दीन पको आहे नाले में कमी कोताही ते अल्लाह मुआफ़ फरमाईंदो अज़ीज़ा ने मल वेही रहियो ॾिठई त जवान अची रहियो आहे चोॾींहं जे चंड जहिड़ो सुहिणो आहे अल्लाह जे चेहरे में नूर ॾिनो आहे नूरानी चेहरो घुमंदो घुमंदो हिन जे भर में अची जी ॾे ख़बर ओ सुहिणा ॾे ख़बर नंगर नथो करी जवाब ॾिनई दिल पर नंगर पोकंदुसि पहिरीं दिल जो हाल पुछ फरमायो नंगरड़ो कर हाल भी थींदा कचहरियूं भी थींदियूं उन सैयद सिंध वारे नंगरड़ो कयो नंगर करण खां बाद में या ख्वाजा निज़ामुद्दीन या मुईनुद्दीन ॿिन्ही जवाननि मां जेको बि हुयो तन्हाईअ में वेठा जी सुहिणा हाल कर हाल थो ॾसे सैयद आहियां सिंध मां आयो हां न्याणियूं टे आहिनि माशी हाल कमज़ोर आहे दिल में ख़्याल कयमि सभु कंहिंसां हाल नथो करे सघां कंहिंसां हाल कयां जेको हाल खे सम्झण वारो हुजे पाण फरमायो जीअं तूं ग़रीब आहे ईअं मां बि ग़रीब तवज्जो कर जिए तू गरीब ईअं मां भी गरीब सैयद चयो हे रंग छा जो आहे चई इहो मालिकनि जो पंहिंजो निज़ाम ॾे बि पाण पियो खाराए बि पाण पियो आणे बि पाण पियो हाणे तूं हीअं कर मूं वटि महिमान थी पओ जीअं सुभाणे सुबुह थींदो सुबुह खां वठी शाम ताईं जेकी नंगर ईंदो उहो नज़रानो तोखे ॾेई छॾिबो सैयद सुहिणो ख़ुशि थियो ज़ाहिर हेॾा नंगर था पिया हलनि सुभाणे गंज थी वेंदो सुबुह खां वठी शाम थी वई हिकिड़ी मानड़ी बि कान आई
हिकड़ी मानड़ी बिकान आई नंगर को न हलियो सैयद जे दिल में ख्याल जो ही राज कहड़वा रब जे रज़ा में राज़ी रहो शाम थी सुबह जो चई साईं मुझो नसीब रब जाने मुखे इजाजत दियो पाण फरमायो ना हिकड़ी रात रहो बी रात रही पयो बे ॾींहं ते भी साॻियो लंगर नकी नंगर आयो नकी को तोहफ़ो आयो शाम थी वई निहारे चई साईं मुझे करे हे सॼो निज़ाम बंद थी वयो सोना मुखे इजाजत दियो मां पंहिंजे सिंध मोटी थो वञा पाण फरमायो भला बरातियूं पंहिंजे मर्ज़ीअ सां अॼु हिकड़ी रात असां जे करे बि रही पओ टी रात रहियो सुबुह थियो वरी बि हाल साॻियो रहियो टे ॾींहं गुज़री विया हाणे चौथी रात थी शाम जो इजाज़त पियो वठे पाण फरमायो बच्चा इजाज़त आहे तोखे असां अॻे अर्ज़ कयो हो त तुंहिंजो हाल ग़रीबी आहे असांजो हाल बि ग़रीबी आहे हाणे हिकिड़ो कमु कर रात रही पओ सुबुह जो वञजांइ पोइ जेको ग़रीबी हाल हूंदो उहो नज़रानो ॾींदासीं समझी वयो त साईं पंहिंजे मुरीदनि खे शायदि रोकियो हो लगे तो त साईं मूंखे आज़माइण पे चाहियो मुंहिंजो सब्र कम अची वियो सुबुह जो साईं ज़रूर को सोन या दौलत ॾींदो जॾहिं सुबुह थो मोकिलाए हलण लॻो ख्वाजा निज़ामुद्दीन या ख्वाजा मुईनुद्दीन ॿिन्ही मां जेको बि जवान हुयो उन पंहिंजी छिनलड़ी जुतड़ी खणी ॾिनी असां वटि हीअ मिल्कियत मौजूद आहे तवज्जो कर छा ॾिनो ॻाल्हि मुसलमान छा ॾिनो छिनल जुतड़ी ॾेई पाण फरमायो बचड़ा असां वटि हीअ मिल्कियत मौजूद आहे उन ॾिसी करे दिल में ख़्याल कयो जुठी त वॾी थी वई जुती बि नई हुजे हा त किथे खपाया हा पाण उन जुतीअ खे रुमाल में वेढ़ीनि था सुहिणो फरमाए थो ओ सफ़र करण वारा हीअ जुती खपाइजा ज़रूर पर सोची पोइ खपाइजा हीअ जुती खपाइजा ज़रूर पर सोची पोइ खपाइजा मुरीद सदाइण वारा गौर सां ॿुध त मुरीद चइबो छा अज़ीज़ान मन जी मुंहिंजा साईं कुल्हड़े ते रखे दिल में अजीब ख़्याल साईं त बादशाह हुआ जुती छिंडल जो गिराक किथों ईंदो सफ़र कंदो थो अचे सफ़र कंदे कंदे सिंध न पहुतो आहे हिंद मां निकिरी आयो आहे अज़ीज़ान मन दरमियान में को सफ़र जो मुंहिंजा दोस्त रात जे हवाले सां सिहो हुयो कंहिं होटल वारे खे चई अॼु जे ॿोलीअ में चवां कंहिं होटल वारे खे चई यार ॻाल्हि ॿुध ग़रीब आहियां सैयद आहियां पैसा न आहिनि रात रहणी आहे सफ़र आहे हुन ॾिठो हिकिड़ो कमरो खाली पियो आहे चई भला हिन कमरे में तूं रही पो मुंहिंजा दोस्त सुहिणो सैयद उहा जुतड़ी छिनलड़ी जेका यार जी खणी आयो सुञाणे कोन पियो सेरा दिड़ीअ खां रखी सुम्ही पियो हे सुम्ही पियो आहे हे निंड पियो आहे होॾा अमीर खुसरो जेको उन वक़्त जे हिंद जे इलाइक़े जो गवर्नर आहे उहो कंहिं कारोबार जे साॻे वियल आहे 70 उठ रेशम जा खयो थो अचे घणा उठ घणा उठ 70 उठ रेशम जा खयो थो अचे जंहिं वक़्त में उन इलाइक़े जे भर में आयो आहे 70 नौकर कढूं अॻियां पंहिंजे सिपह सालार जे हैसियत में पंहिंजे घोड़े ते सवार पंहिंजे काफ़िले खे बीहारे खुशबू सिंघण शुरू थो करे काफ़िले खे बीहारे मुरीद सदाइण वारा ओ मुरीद सदाइण वारा जरा पंहिंजे पाण खे परख त सही सुनो अमीर खुसरो खुशबू सिंघण शुरू थो करे गुलाम आयो किबला छा पिया कयो पाण फरमायो मूंखे पंहिंजे मुर्शिद जी खुशबू अची रही आहे
कि बिला मुंबई परेया बम्बई परेया हिंदू परेया हे त रस्ते में हूँ पाण फरमायो आयो रस्ते में पर यार जी खुशबू अची रही आ जी मुझा दोस्त अजीज को अतार तुरजे बुनियाद ते खुशबू सुखी सुखी भी दवा अमीर खुसरो ये खुशबू सुखी सुखी उन होटल जे उन कमरे वठ वींदो आ मालिक का पुछंदो आ इन कमरे में केरा जवाब दींदो आ हिकड़ो सैयदा गरीब हाला हुन वट पैसा भी कोन हुया मूं वट कमरो गवर्नर साहब खाली हुयो उन गरीब चयो पैसा न मुसाफिर हाँ उनके रात रहण ला चयो थमे इजाजत दियो त हाणे कढी वठा चवे तो खबरदार थी जेके तू गरीब तो समझी उहो त अमीरन जो भी अमीरा होटल जो मालिक परेशान छा चई रहियो आहे अमीर खुसरो जहिड़ो माण्हू अज़ीज़ा ने मन वींदे वींदे होटल वारे खे चई दड़ो खोल जीअं जो दड़ो खड़कियो हू सुहिणो सैयद थी पियो ॾिठई त माशाअल्लाह अॻियां जवान अमीर खुसरो जहिड़ो वक़्त जो गवर्नर जेको बिल्कुलु आला बैताब सां हशाश बशाश खे ॾिसी करे उन होटल वारे खे थो चवे अमीर केरा मिली वियो अथई ग़रीब खे ॿाहिरि कढण जे लाइ आयो आहे अदा मां निकिरा थो अमीर खुसरो निहारियो जीअं उन नालैन में हथ विधो अमीर खुसरो अॻिते वधियो उन खां तारीफ़ करे जॾहिं खुशबू ॾिठई उन कपिड़े में बंदि हथड़ो रखी चवे थो हिन कपिड़े में छा आहे उहो सैयद सुहिणो अमीर खुसरो ने निहारे चवे थो हिन में त हिकिड़ी छिनल जुती अमीर खुसरो चवण लॻो हे जेका चवी तो छिनल जुती इनके भला विकिरो कंदे चई छिनल केरु वठंदो चई ख़रीदार तुंहिंजे साम्हूं छा खपई चई मां ग़रीब छा सवाल कंदुसि जेको वणई सो ॾे ॿाहिरि वठी करे 70 उठनि जी जेका रेशम जी महार हुई महार खणी हथ में ॾेई करे चई कीमत अदा करे कोन सघियो हा पर जहिड़ो हाल आहे इहो क़बूल कजां ऐं मुस्लमान मुर्शिद खे सुञाण थोड़ो अॻिते हल अमीर खुसरो छा ॾिनो 70 उठनि जी कतार रेशम सां भरियल ॾही वरी अर्ज़ थो करे नाराज़ न थी जा कीमत अदा करे कोन सघियो हाँ जहिड़ो हाल हुयो पिरियां नाल कयो हे कीमत वठ गरीब सैयद मिस्कीनी हाल हुयो 70 उठ जी महार में हथ विझी हिकड़ी विख खई ॿी विख खई जेॾी महिल टी विख खई पोइ ते निहारे हकल कई ओ सौदे करण वारा सौदो कसो छाजी ओ सौदे करण वारा ही सौदो कसो अमीर खुसरो बीही रहियो जी हुक्म कर कहिड़ी ॻाल्हि में कसो जी इन में कसो मां ग़रीब माण्हू 70 उठ रेशम जा मां अकेलो हिकड़ी महार मुझे हथ में अॻियां 4 शोधा ईंदा मूंखां खसे हलिया वेंदा इन करे सौदो कसो जे 70 उठ ॾिना थई त 70 ग़ुलाम बि ॾे त पोइ सौदो क़बूल अमीर खुसरो निहारे चयो ओ मुझे मुर्शिद करीम जी जुतड़ी खणी अचण वारा इन 70 उठनि सां गॾु 70 ग़ुलाम बि तुंहिंजे हवाले थो कयां 70 ग़ुलाम गॾु वठी हो जॾहिं सुहिणो सैयद हलण लॻो हो पंहिंजे रस्ते सां अमीर खुसरो काफ़िलो बि वियो माल भी वयो फकत मुर्शिदन करीमन जी
जुतड़ी मुबारक के चुमदो सीने सा लाइदो हिंद जे तरफ वञी रहियो आहे हेॾा हे वञी रहियो आहे ओॾा मुर्शिद करीम गुलामन खे चई रहियो आहे उथो उथो खुसरूअ जी खुशबू अची रही आहे मुरीद थियो त ख़बर पवई त मुर्शिद छा के चइबो आहे मुरीद थियो ई नहीं मां अक्सर दोस्तन के मिसाल दींदो हां तकरीबन हर जगह ते मिसाल दींदो हां तहां के भी या तो सीता जे रहण वारो हिता खां जनरेटर हली रहियो आहे ॿाहिरि तकरीबन 200-300 फुटनि जे फ़ासिले ते हली रहियो आहे जनरेटर हली रहियो आहे हिते रोशनी हली रही है जनरेटर हुते हली रहियो आहे रोशनी हिते हली रही है जनरेटर जे परे पासे भी ऊंद है जनरेटर जे ॾखण में भी उत्तर में भी ऊंद है जनरेटर जे ओलह में भी ऊंद है जनरेटर जे ओभर में भी ऊंद है जनरेटर जे रुई ॾखण में रोशनी आहे अच त हुन जनरेटर खां पुछूं तो वटि जेकॾहिं पावर आहे त हेॾे 300 फुट परे साईं सैयद नसीरुद्दीन शाह दामत बरकातुल आलिया जी गुलज़ारे जामे मस्जिद सजी मदीना मस्जिद रोशन कयो वेठो है बाकी टिन पासन को ऊंद है छवा जनरेटर जवाब थो ॾे ओ सवाल करण वारा केॾो न पिघलू पिघलू ठहियल है केॾो न अजीब सवाल थो करी जी सवाल तो सच थो चवां परियों भी ऊंद है हेॾे भी ऊंद है उत्तर भी ऊंद है ओलह भी ऊंद है ओभर ऊंदर हिकिड़े पासे रोशनी थो करी जनरेटर जवाब ॾिनो जवाब ॿुधजा इहो जनरेटर तोखे जवाब थो ॾे पावर मूं वटि मौजूद आहे 100 फुट त छा 1000 फुटनि ताईं बि ॾींहुं करण लाइ तयार आहियां पोइ परियों छो नथो करी चई यादि रखी छॾिजा पावर हूंदो आहे लेकिन मिलंदो उनखे आहे जेको कनेक्शन मिलाईंदो आहे पावर जनरेटर चवे तो मुंह में पावर आहे मुंह में ताकत आहे हे त 200 फुट मां त 1000 फुट ते भी रोशनी करे सघां थो चई पोइ परे पासे 10 फुटनि ते ऊंद है चवे तो ऊंद है उन्हनि वटा जन कनेक्शन मिलायो नाहे चवे तो जेकॾहिं यकीन नथो अचे मुंह में भले कनेक्शन न मिला जन मुंह सां कनेक्शन मिलायो आहे जिते उन्हनि जे कनेक्शन जी इंतहा है उन्हनि सां ई कनेक्शन मिलाए अॻिते खण ॾिस त रोशन कयां थो या नथो कयां कान सम्झ में मामिलो सॼो चो मामिलो सॼो कनेक्शन जो कनेक्शन मिलाए त ख़बर पवे हेॾा